दोस्तों कणकनि जा आंबू निकिरी आया आहिनि। अनक़रीब लबारा शुरू थी वेंदा। थ्रेशरनि जी धड़ाधिक हूंदी। हर माण्हू जे चेहरे ते मुस्कुराहट हूंदी। मार्केट में नओं अन्न लहंदो आहे। अन्न ऐं बोह जो रेट भी किरी वेंदो आहे। छो न इन सीज़न मां फ़ाइदो वठिजे। दोस्तों हिन वीडियो में असां तव्हांखे हिकु अहिड़ो कारोबार ॿुधाईंदासीं जंहिंखे शुरू करे तव्हां सिर्फ़ 5 या 6 महीननि में 50 खां 60 हज़ार कमाए सघो था। सिंधी भाइरो, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। अचो त शुरू कयूं था। जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजी कणिक पोखियल आहे त वेरी गुड। जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजी कणिक न बि पोखियल आहे त बि तव्हां हिन सीज़न मां फ़ाइदो वठी सघो था। बसि थोरी तव्हांखे इन्वेस्टमेंट करणी पवंदी। जेकॾहिं तव्हां वटि 1 लख रुपयनि जेतिरी इन्वेस्टमेंट आहे, सोचे रहिया आहियो त को कारोबार कजे, त पोइ हीउ सीज़न तव्हांजे लाइ नेमत आहे। करिणो छा आहे, हाणे कणकनि जा देरा थींदा। तव्हां देरनि ते वञो या कंहिं वापारी खां बोह ख़रीद कयो। उन बोह खे हिकु जॻह ते स्टॉक कयो। बोह खे महफ़ूज़ बनाइण लाइ तव्हां हुन ते मिटी जे गारे जो लेपो ॾवारे छॾियो, जीअं बोह हवा में या कंहिं छोहे में उॾरी न वञे। स्टॉक कयल बोह खे 6 या 7 महीननि खां बाद वेचो, मतिलबु साल जे अक्टूबर या नवंबर महीने में वेचो। ही वक़्तु ऑफ सीज़न ॻणिजे थो। हिन वक़्तु बोह जी जेतिरी डिमांड हूंदी आहे ओतिरो मार्केट में या आसपास बोह मौजूदु न हूंदो आहे। इन करे बोह जो रेट तमामु घणो वधी थो वञे। ही बहितरीनु वक़्तु आहे। हिन वक़्तु तव्हां पंहिंजो बोह कढी सघो था, मतिलबु अक्टूबर या नवंबर में बोह खे वेचे सघो था। साॻी रीति जेकॾहिं तव्हांजी पंहिंजी कणिक पोखियल आहे, तव्हां तकड़ न कयो, सब्र कयो। सब्र जो फल मिठो हूंदो आहे। तव्हां ऑफ सीज़न में बोह खे वेचो, इनशाला तव्हांखे ज़बरदस्त फ़ाइदो थींदो। हाणे सवाल पैदा थिए थो त इन कारोबार में बचत केतिरी थींदी। रिसेंटली कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजे कज़न सोट 300 रुपयनि ते बोह वरितो हुयो जॾहिं सीज़न हुयो, ऐं हिन ऑफ सीज़न में हुन उहो साॻियो बोह 500 रुपयनि ते वेचो आहे। उहो साॻी कैलकुलेशन मां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधायां थो। फ़र्ज़ु कयो पाण 300 मण बोह वठूं था सीज़न में 300 रुपयनि ते, पैसा बननि था 90,000 रुपयो। साॻी रीति असां 300 मण बोह 500 रुपयनि ते ऑफ सीज़न में वेचूं था, असांजा पैसा बननि था 1.5 लख रुपयो। 1.5 लख रुपये मां असां पंहिंजी इन्वेस्टमेंट मतिलबु जेके पैसा लाता 90,000 रुपयो उहो कढूं था त असांखे बचे थो 60,000 रुपयो। 60,000 रुपये मां 10,000 ॿिया कढंदासीं मज़दूरनि जा, पैसा साफ़ी बचंदा असांखे 50,000। साॻी रीति जॾहिं मां इन्वेस्टमेंट ते 90,000 रुपयो लातो हो त लख रुपये जी इन्वेस्टमेंट तव्हां करणी पवंदी। 90,000 इन लाइ लातो छो जो 10,000 तव्हांजा उन टाइम बि मज़दूरनि ते लॻंदा जॾहिं तव्हां बोह ख़रीद कंदव। सिंधी भाइरो सोचो, सिर्फ़ु 5 या 6 या 7 महीननि में असांखे लख ते 50,000 बचे थो। छा इहा थोरी बचत आहे? ही तमामु बहितरीनु बचत आहे, तमामु बहितरीनु कारोबार आहे। असांखे कमु बि नथो करिणो पए, सिर्फ़ु बोह खे वठी करे रखी छॾियो, ऑफ सीज़न में हुनखे कढणो आहे। साॻी रीति तव्हां कणिक खे बि स्टॉक करे कारोबार करे सघो था। कणिक खे बि स्टॉक करे सघो था, उन में बि तमामु घणी बचत आहे। बसि तव्हांखे होशियारु थियणो पवंदो। घटि पैसनि ते ख़रीदारी कयो ऐं महांगे पैसनि ते वेचो। इहो तव्हां सिखी वियो त तव्हां कॾहिं बि नाकाम न थींदो कारोबार में। मिलूं था नेक्स्ट वीडियो। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी करे वञिजो। अल्लाह हाफ़िज़।